अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां पहली कार मां भराशाह सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान ऐं रूस विच में मंशात जी रोकथाम ऐं ख़ात्मे लाइ मुआहिदो थी वियो। गैर क़ानूनी इमिग्रेशन रोकण ऐं शहरियुनि जे वतन वापसीअ लाइ ताउन वधाइण ते इतफ़ाक़। बिश्केक में मौसूल नफ़ी जो रूस, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान ऐं परॾेही वज़ीरनि सां मुलाक़ात। वफ़ाक़ी गृह वज़ीर चयो त अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जे कैंपुनि ते ख़दशा आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जंगबंदी डील ते इतफ़ाक़ नाहे कयो। ईरान इतफ़ाक़ उन करे नाहे कयो जो हू ताक़तवर ऐं बहादुर आहे। अमरीकी टीवीअ खे इंटरव्यू ॾींदे ट्रंप चयो आहे त ईरान वटि आख़िर में मुआहिदे खां सवाइ को ॿियो रस्तो न हूंदो। ईरान उहे क़दम खणण ते मजबूर थींदो जिन बाबति हुन सोचियो बि न हूंदो। हुकूमत पेट्रोल की कीमत में 4 रुपया फी लीटर घटाई करे छड़ी। डीज़ल की फी लीटर कीमत 380 रुपया 78 पैसा बरक़रार। अघ में घटाई बाद पेट्रोल जो फी लीटर 377 रुपयनि 78 पैसनि जो थी वियो।